नाज़रीन, कराची में बहरिया टाउन के मुख्य गेट आॾो धरणे दौरान कुछ नामालूम माण्हुनि पारां प्लाज़ा ऐं दुकाननि खे बाहि ॾिनी वई आहे। पुलिस शैलिंग ऐं लठबाज़ी कई आहे, जंहिंखां पोइ सूरत हाल तमामु घणी ख़राब थी वई आहे। इन बाबति तफ़सील ॾियण लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्फ़कार तुनियो। जी ज़ुल्फ़कार, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध एक्शन कमेटी जो बहरिया टाउन इंतजामिया पारां सिंध जा जेके क़दीम बसंदियूं आहिनि इन ते कब्ज़े ख़िलाफ़ जेको धरणो आहे इहो बहरिया टाउन जी मुख्य गेट आॾो धरणो जीअं जारी हुयो ऐं मुख्य जेके अॻुवान आहिनि मुख़्तलिफ़ जमायतुनि जा उहे स्टेज ते मौजूदु हुया। लखनि जे तइदाद में माण्हू गॾु हुया त उन दौरान कुझु जेके शरपसंद आहिनि उन शरपसंदनि तरफ़ां भञिड़ा शुरू कई वई ऐं बहरिया टाउन जो गेट आहे जंहिं कंटेनर बंदि कयो वियो, उहे कंटेनर क्रॉस करे हटाए बहरिया टाउन अंदरि दाख़िल थी विया ऐं बहरिया टाउन जा कुझु जेके रहाइशी फ्लैट्स ऐं शोरूम थोरे दुकान आहिनि उन्हनि दुकाननि ऐं शोरूम्स खे ऐं कुझु रहाइशी फ्लैट्स खे शरपसंदनि तरफ़ां बाहि ॾिनी वई। इन खां अलावा जेका बहरिया टाउन जी अंडरपास आहे उन में भञिड़ा कई वई, उते बाहि पिणु ॾिनी वई। इहा इन सॼी सूरत हाल खां पोइ जेको आहे पुलिस ऐं रेंजर्स जा तमामु वॾा अटाला पइजी विया, वॾे मिक़दार में फोर्स पहुती, जन फायरिंग ऐं शेलिंग करे ॾिनी ऐं इन फायरिंग ऐं शेलिंग दौरान जेको इहो बहरिया टाउन वारो इलाइक़ो आहे इहो जंग जो मैदान बणिजी वियो ऐं कारकुननि में भाॼ पइजी वई। मंज़र हुयो, ख़तरनाक मंज़र हुयो। ही सॼो इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो 1.5 खां 2 कलाकनि ताईं। इन वक़्तु जेको आहे इन सॼे माहौल ते पुलिस ऐं रेंजर्स ज़ाब्तो आणे वरितो आहे ऐं बहरिया इहा जेका M9 मोटरवे जा जेके 2 रोड आहिनि उहे ट्रैफ़िक लाइ बहाल कया विया आहिनि। ऐं जॾहिं त सिंध एक्शन कमेटी जेको आहे इन सॼी जेका शरपसंद जेका कार्रवाई आहे उन खां लातालगी जो इज़हार कयो आहे। अॻुवाननि जो चवणु आहे त इन जेके शरपसंद जेका कार्रवाई थी आहे उन सां हुननि जो कंहिं क़िस्म जो वास्तो न आहे ऐं हिननि इहा पिणु घुर कई आहे त जेके CCTV फुटेजिस आहिनि बहरिया टाउन में अंदरि लॻियल इन CCTV फुटेजिस ज़रिए उनजी मदद सां इन शरपसंद जेके अनासर आहिनि, शरपसंद माण्हू आहिनि उन्हनि जी सुञाणप कई वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ही जेके शरपसंद माण्हू आहिनि उहे उन्हनि जे सिफ़ुनि में शामिल न आहिनि। जी ज़ुल्फ़कार, अमां जी महिरबानी।